छा चयो मूं तोखे? हाँ त छा बि थिए, कुझु बि थिए, जेसिताईं असांजो मक़सदु पूरो थो थिए तेसिताईं वापसि न अचां। पिणु अची ॿ पटी छा पढ़ाए निकितो हलियो आहे? हाँ सम्झ में न आई तोखे ॻाल्हि? सावल खान, तव्हां मुंहिंजी पूरी ॻाल्हि ॿुधी न आहे। सावल खान, मां मक़सदु खणी पोइ हिते पहुतो आहियां, पर तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण खां पहिरियां ई होश विञाए ऐं मुंहिंजी खल लाहिण शुरू करे ॾिनो। सावल खान, दिलावर खान ऐं मंसूर खान खे ॻोठ जे ओलह तरफ़ बीहंदे ॾिठो आहे। उहे हिन तरफ़ केॾांहुं पिया वञनि? जाॾे इहे ॿई वञनि पिया न, उहा ई ख़बर खणी मां हिते पहुतो आहियां। पर तव्हां त माफ़ कर सिकू, मुंहिंजो दिमाग़ कमु नथो करे। मां थोरे जज़्बात में अचीस त तूं वक़्त खां अॻु में कीअं निकिते? हाणे ॿुधाए त दिलावर ऐं मंसूर खान जो मक़सदु छा आहे? मुराद दिलशेर दिलावर खान जे कब्ज़े में आहियो ऐं मंसूर खान वञी अकबर खान सां ॻाल्हियूं बि तय करे आयो आहे। कातिलनि खे अकबर खान जे हवाले कंदा ऐं रईस चाकर खान खे उहो आज़ादु कंदो। पोइ पक सम्झ त मुराद ऐं दिलशेर खे चाकर खान वारी गैराबाद ज़मीन वारे पासे ई ॿधो हूंदो। पोइ सुठो छा करणु घुरिजे? मुराद ऐं दिलशेर खे हुननि जे चंबे मां आज़ादु कराइणो पवंदो। तयारी कयो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।